सेनेट मज़लूम फ़लस्तीनियुनि सां यकजहतीअ जो इज़हार कंदे फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी ऐं इस्पतालनि ते हमलनि ख़िलाफ़ मज़म्मती ठराव पास कयो आहे। सेनेट इजलास में अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीन जे मामले ते असां सभिनी खे मुतहिद थियणो पवंदो। OIC खे इहो किरदारु अदा करणो पवंदो जंहिं लाइ OIC खे क़ाइमु कयो वियो हो। हुन चयो त सिर्फ़ु वहशी लफ़्ज़ इसराइल लाइ काफ़ी न आहे, असांखे मफ़ाहमत छॾे खुले आम इसराइली बरबरीत जी मज़म्मत करणी पवंदी। यूसुफ रज़ा गिलानी चयो त फ़लस्तीनियुनि जे हक़ में पहिरीं बि केतिरियूं ई करारदादूं पास थियूं आहिनि, असांखे नतीजनि ते फोकस करणो पवंदो। हुन चयो त असां चीन जी साराह कयूं था जेको इन मामले ते ट्रैकिड़ी करण लाइ तयारु आहे। सेनेटर यूसुफ रज़ा गिलानीअ जो चवणु हो त सॼी दुनिया में इसराइल ख़िलाफ़ मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। अरब मुल्कनि बि अमरीकी सदर सां मिलण खां बाइकाट कयो आहे। सॼी दुनिया में थींदड़ एहतिजाजी मुज़ाहिरा इन करे कारगर न आहिनि जो असां सभु मुतहिद न आहियूं। सेनेट इजलास में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं नवाज़ लीग जे सेनेटर इसहाक़ डार ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीन में जेको कुझु थी रहियो आहे उहा बरबरीत आहे। गुज़िरियल 23 ॾींहंनि खां फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम ऐं नस्लकशी जारी आहे। उहो रुॻो मुस्लमाननि लाइ न पर सॼी दुनिया लाइ फ़िक्र जो लम्हो आहे। सेनेटर इसहाक़ डार चयो त हिन मुश्किल वक़्त में असां फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। असां फ़लस्तीनी क़ौम सां यकजहतीअ जो इज़हार ऐं इसराइल जे हमलनि जी मज़म्मत कयूं था। सेनेट इजलास में सेनेटर वसीम शहज़ाद, बैरिस्टर अली ज़फ़र ऐं ॿियनि सेनेटर्स ख़िताब कयो ऐं फ़लस्तीन ते जारी इसराइली बरबरीत जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई।